मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां झुडो में सिंधी मज़दूर तहरीक ऐं अवामी तहरीक पारां मरकज़ी अॻवान लाल जरवार, अयाज़ कोसो, अमीर बख्श जरवार, मोहबील, एडवोकेट लियाकत मेमन, रहीम कलोई, फैज़ मोहम्मद तालपुर जी अॻवानी में अवामी नंगर पाड़े मां रैली कढी वई, जंहिंमें मज़दूरनि ऐं हारियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदी नेशनल बैंक चौक पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 1886 में अमेरिका जे मज़दूरनि जी जिदोजहद ऐं क़ुर्बानी जे नतीजे में सॼी दुनिया जे मज़दूरनि तां 12 कलाक जी ड्यूटी ख़तमु करे 8 कलाक कई वई ऐं उजरत में पिणु इज़ाफ़ो थियो। पर वॾे अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध जो मज़दूर अॼु बि ग़ुलाम आहे। खेसि जानवरनि वांगुरु वहायो थो वञे, पर पोइ बि संदनि घर जो गाॾो नथो हले। सरमाएदार मज़दूरनि जो रत चूसे रहिया आहिनि। मुल्की कानून मज़दूरनि जे मुख़ालिफ़ आहे। हिननि घोटकी में वॾेरे पारां मज़दूर ते बदतरीन तशद्दुद जी मज़म्मत कंदे घुर कई त मुलवस वॾेरे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे मज़दूरनि जी उजरत वधाए खेनि मुकमल तोहफ़ो फ़राहम कयो वञे।